एक भी अहम खबर अवां के ॾियूं PTM इजलास तलब करे वरितो आहे। अवां के आगाह कयूं पिया मुखालिफ तुर इत्तेहाद PTM जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास जी सदारत PTM सरबराह मौलाना फजलुर रहमान कंदो। अवां के आगाह कयूं पिया अहम खबर बाबति नवाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कंदो। PTM में शामिल पार्टियुनि जा सरबराह पिण शिरकत कंदा। इजलास दौरान बेएतमादी रिथ जी कामयाबी बाबति अहम सलाह मशवरा कया वेंदा। मौलाना फजलुर रहमान हुकूमत इत्तेहाद मुलाकातन बाबत PTM के इतमाद वठंदो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ मेहमान जे मान में रात जी मानी जो बे बंदोबस्त कयो आहे। अवां खे अहम खबर ॾियूं पिया नाज़रीन मुखालिफ तुर इत्तेहाद PTM जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास जी सदारत PTM सरबराह मौलाना फजलुर रहमान कंदो। अवां खे आगाह कयूं पिया नवाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कंदो। जॾहिं त PTM में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। इजलास दौरान बेएतमादी रिथ जी कामयाबी बाबति अहम सलाह मशवरा कया वेंदा। अवां खे अहम खबर ॾियूं पिया मौलाना फजलुर रहमान हुकूमत इत्तेहादिन ऐं मुलाकातनि बाबति PTM के इतमाद वठंदो।